कम थी वियो सर। दिलावर खान जो को शक असां मथां? न सर, हू सादो माण्हू ऐं मोहबती आहे। अहिड़ियूं चालूं हुनजे दिमाग़ में न वेहंदियूं। ऐं जॾहिं असांजी चालुनि जी ख़बर पियसि त दिलावर खान जो दिमाग़ फाटी पवंदो। जेसीं ताईं असां दिलावर खान खे ख़तमु न कंदासीं तेसीं ताईं असांजा दुश्मन कमज़ोर कोन पवंदा ऐं हर तरह जी मदद दिलावर खान असांजे दुश्मननि जी कंदो रहंदो। असांजी बार बार रोकण बावजूद बि हू उन रूपोश माण्हुनि खे हथियार ऐं माली सपोर्ट कंदो पियो अचे। हाणे पहिरें दिलावर खान खे ख़तमु कयूं, पोइ पंहिंजा समूरा दुश्मन ख़तमु कंदासीं ऐं पोइ हिते वरी असां अमन क़ाइमु कयूं। तॾहिं हिते को सुख जो साह खणी सघंदो। जेकॾहिं तव्हांजो साथ असां सां रहियो त पोइ निसार साहिब दिलावर खे ॿुधाईंदासीं त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर, कारीगर ते पेर। रुस्तम काॾे हलण जो इरादो आहे? मूसा खान चोरीअ चाल खेॾी कुते वारो चुकणी वियो आहे। सभ खां पहिरियां उनखे उन ॻाल्हि जो जवाबु ॾियणो आहे। उन जो जवाबु तॾहिं ॾींदासीं जॾहिं हवेली मां ॿाहिरि निकिरंदा। हा रुस्तम, मूसा खान पंहिंजी हवेली खे ई मोर्चो ठाहे वेही रहियो आहे। मूसा खान हवेली में त चओ, पर जेकॾहिं हवेली जे तय खाननि में लिकी वेही रहे, पर हाणे मूसा खान सां रियायत नाहे करणी। जेकॾहिं तव्हांजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ हलो, असां तोसां हर हाल में ॿधल आहियूं। मुंहिंजो मक़सदु आहे मूसा खान जी तबाही। जेसीं ताईं मूसा खान जी तबाही करे मूसा खान खे घर खां बेघर नथो करियां, तेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे सुकून न ईंदो। हिन जंग में भटकण खां बहितर आहे त हली मूसा खान जूं निंडूं हराम कयूं। घणो ई मूसा खान ॿियनि जो सुकून बर्बाद कयो। जॾहिं पंहिंजो सुख चैन बर्बाद थींदुसि तॾहिं मूसा खान खे ख़बर पवंदी त ज़ुल्म जो अंजाम छा आहे हूंदो ऐं ज़ालिम जो हशर कहिड़ो थींदो आहे। अचो मूसा, अॼु खां पोइ को बि ॾींहुं ख़ाली न आहे छॾिणो ऐं नई मूसा खान खे सोचण जो बि मौक़ो ॾियणो आहे। अचो त मूसा खान लाइ मौत जो सामान विछायूं। अचो। ॿुधायो छॾियो ज़मीन खे, हलो त हलूं ॻोठ घर हलूं। हिते वतन था मौत जा राकास लामारा ॾींदा, कंहिंजे रुख न चढ़ी वञूं। बंदि कर पंहिंजी इहा बकवास, बंदि कर। छा असां मौत जे ख़ौफ़ खां पंहिंजी ज़मीन ते घुमण छॾे ॾियूं? बाबा साईं, जुड़ल सही थो चए, एहतियात करणु त ज़रूरी आहे न। बसि हाणे बसि, तव्हां ॿिन्ही मां हाणे हिकु लफ़्ज़ बि कंहिं कढियो आहे त असां दुश्मननि खे छॾे पहिरीं गोली मां तव्हांखे हणंदुसि। वधीक गोड़ छॾियो, अॻियां थियो। वाह कमाल बाबा वाह। अॻियां दुश्मन हणनि गोली, असां पोयां सही आहियूं बाबा। पंहिंजी बकवास बंदि कर, हल अॻियां थी। सम्झां थो त घरां ई मुंहिंजे माराइण जो प्रोग्राम ठाहे निकिता आहिनि बाबा। को नथो मरी, को नथो मरी, वॾो साह मिठो अथई। बाबा हयाती कंहिंखे न आहे प्यारी। पंहिंजी इहा बकवास बंदि कर, हल अॻियां थी। हलां थो हलां थो। हेॾे हल, हेॾे हेॾे।
संभाल पाण खे जवान जा पुट, संभाल पाण खे। कमाल खान संभाल पंहिंजे पाण खे। कायर भॼी विया, पर केतिरो पाके मौत खां भॼंदा, हिकु ॾींहुं मुंहिंजे चंबे में ज़रूरु ईंदा। उतार संभाल। मुजीब, मुजीब, छोटा कमाल के, छोटा कमाल के। खेरा खेरा उतार खेरा। बाबा साईं घबराइण जी का बि ॻाल्हि न आहे, मामूली ज़ख़्म आहे, गोली चमाऊ थी निकिरी वई आहे। इत्तेफाक थियो रे सा, इत्तेफाक थियो, पर खतरो को बि न आहे। पोइ पीछो छा थो करीं? वञ डॉक्टर खे फोन लॻाए ऐं पुलिस खे बि घुराए छॾ। हाणे रुस्तम खे ॿुधाइणो आहे रुस्तम खे त मूसा खान जो वेर कारीअर ते पेर आहे, कारीअर ते पेर। जी रे सा, कयूं था पुलिस खे फोन। खैरां जे सिर ॾेखायर हुजे, कलाकू बचायो ॾंडो खणी घर खां ॿाहिरि निकितो आ, हिन महिल ताईं वापसि ई नाहे वरियो। अलाए काॾे बर मोह कयईं। अरे ॻाल्हि त ॿुध, काला ॻोठ में पुलिस बि आई हुई, मथां उन्हनि जे रुख चढ़ी वियो हुजे। बाबा तूं वञी जांच कर, किथे दुश्मन मारे न विधो हुजे मुंहिंजे मुड़ुस खे। ओ अम्मा, ईअं निक में माण्हूअ खे केरु मारींदो? पोइ आख़िर वियो किना बाबा? वञी जांच कर अच बाबा। ओ अम्मा, पुलिस खे ॾिसी बरमोह कयो अथई, हाणे जॾहिं मोटे। खैरां जे सिर ॾेखायर हुजे, मूंखे नथो लॻे त को पुलिस जे भव खां भॼी वियो हूंदो। मूंखे त इहो थो सुझे त इहो ॾंडो खयूं कमदार जे ताड़ में बीठो हूंदो। अड़े वञ मुआ खगा, वञी छोकिरे खे वठी अच। ईअं न थिए जो हाणे ॾंडो कमदार जो मगज़ फाड़े रखे। ओ धृती अहिड़ो दोदो न आहे जो कमदार खे मारींदो। पर तूं वञे छो नथो मुआ खगा? वञी ॻोल्हे अचेसि। वञा थो, निभागे जे करे मूंखे बि घर में वेहण कोन थी। भले तूं त जेको वहीअ खां वठी फाड़ा मारींदो है, मुड़ुस ॾिस जेको दोदो न आहे। अहिड़ो त हिन मां बि अड़ियायूं, न मरे थो न मंजो थो छॾे, अज़ाब मां अड़जी विया। ॾिसंदो वञ सिकंदर साहब, पंहिंजी कोताहियुनि जो अंजाम ॾिस। असांजे ई ॻोठ मथां हला करे था अचनि। असां पंहिंजे तरफ़ों पूरी कोशिश कयूं था, पर रुस्तम जो हिकिड़ो ठिकाणो हुजे त ख़बर पवे न। रुस्तम जो हिकु ई ठिकाणो आहे। कहिड़ो ठिकाणो? दिलावर खान रुस्तम खे पनाह ॾे थो। दिलावर खान हर चक्कर सां छापे हणण खां पोइ बि नाकाम विया आहियूं। बाबा साईं नाराज़ न थियो त मां हिकु अर्ज़ु कयां। बक तो बि बक। बोतार साईं, मूं ख़बर ॿुधी आहे त दिलावर खान जो हारी आहे न जेको बाग में रहे थो, उते दिलावर खान पंहिंजा रूपोश माण्हू रहाए थो। ॿुधे, हाणे हर जगह वञी जांच, रुस्तम खे हथ कर। सिकंदर साहब, जेसि ताईं रुस्तम खे हथ नथो करी, तेसि ताईं मूंखे इहो मोह न ॾेखारिजांइ। ठीकु आहे मूसा खान, असां वरी बि कोशिश कयूं था। कोशिश कयूं था।
खुदा घर को करेस अलाए किथे हूंदो निभागो कंहिं जाइ जो। निभागा हाँ तो फाड़ी हाँ हस गाल के छॾ पहिरियां मूंखे तूं इहो ॿुधाए तूं त की पुतो आहीं। अरे तोखे वठण आयो आहियां निभागा तोखे। किथे मुंहिंजे दुश्मननि सां मिली मुंहिंजे सिर जो सौदो त न कयो अथई। हाँ साईं तुंहिंजे सिर जा मूंखे लख मिलंदा लख। हलाने हल घर हलो। किथे पुलिस जा छापो हणाए मूंखे मारण जो प्लान त कोन ठाहे अथई। ओ चंडिया तोॾे कान आई हुई रेस सां मिलण आया रेस सां। ठीकु आहे मां तुंहिंजी ज़ुबान ते इतबार करे हलां थो पर हिकु जी ॻाल्हि कन खोले ॿुध थोरी बि मूंसां चालाकी थी त सभ खां वधीक मुंहिंजो दुश्मन तूं आहे तूं। हाओ रे हाओ हाओ तोखे जे कुझु थियो न त इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे मुंहिंजो। ठीकु आहे तुंहिंजी ज़ुबान ते इतबार करे मां हलां थो पर थोरो बि धोखो थियो न त तोखे बि ख़बर हुजणु घुरिजे त मां वॾो खूनी माण्हू आहियां खूनी। हा रे हाणे हल खूनी माण्हू आहे हे सभु मुका वरितो भरिया आहिनि न हलो हल चाल हलो हलो। वॾो धोखेबाज़ माण्हू न किथे हथ पवे। बाबा मानी आने गए न पुटो बुख काटेगा वे साहब हुकुम क्यों फिरता है हाँ खौफ न क्यों वही रहो पानी से अंदर तलाश दे देखो कुछ भी कौन है
दिलावर खान जेतिरी तव्हां रक़म चई उहा मां खणी आयो आहियां। हाणे महिरबानी करे जल्दी मुंहिंजो पुटु आज़ादु कराए ॾियो। ठीकु आहे माराम खान, 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजो छोकिरो तव्हां वटि पहुची वेंदो। 2 ॾींहं वॾा न आहिनि दिलावर खान। मारम खान बादशाह माण्हू आहीं, ॻाल्हि अहिड़ी पिया करे ॾई ॼण तेरा छोकिरा रेस ते खीसे ज पिए जो तेरी तली ते रखे ओधर ते। सम्झां थो, पर हाणे पुट जे जुदाईअ में मूंखां हिकिड़ो ॾींहुं बि बर्दाश्त नथो थिए। बाबा, असां पाण मोहबती माण्हू आहियूं। जॾहिं दिलि मथां दर्द गुज़रंदा आहिनि केॾी तकलीफ़ थींदी आहे, इहो असांखे अंदाज़ो आहे। दिलावर खान, मां वधीक तव्हांखे कुझु बि नथो चवां, बसि पार त अथव। हे छा बाबा, असांखे हथ न जोड़ियो। ॿिए जो दर्द ॾिसी असांजी दिलि बि रोई पवंदी आहे। तव्हां बेफ़िक्र थी हलिया वञो। 2 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजो छोकिरो इंशाल्लाह तव्हांजे घर हूंदो। बाबा साईं, सिर्फ़ हिकिड़ा ॾींहं ओधर ते इंतज़ार करो, ॿिए ॾींहं इंशाल्लाह तुसारा छोकिरा तुसां खण घर पहुची वेसी ओधर ते। बची वियो मूसा खान जो वारिस, बची वियो रुस्तम खान जे कारतूस मां बची वियो। जज़्बात में न अच, थी सके थो त उन जी हयाती अञा हुजे, पर छो आख़िर छो कुदरत वारो अहिड़नि ज़ालिमनि खे डिगी हयाती ॾिए थो जीअं वतन ग़रीबनि जो सिर कलम कंदा, अबोच माण्हुनि जी वतन ज़िंदगी बर्बाद कंदा। अहिड़नि ज़ालिमनि खे त ज़िंदगी जा 4 सिज बि मिलण न घुर्जनि। पर ख़बर नाहे त कुदरत वारो कहिड़ी रमज़ में अची अहिड़नि ज़ालिमनि खे डिघो रसो थो ॾे। महमूद, डिघो रसो थो ॾे। रुस्तम, तूं पाण खे एतिरो कोस न, अॼु न त सुभाणे इहो बकर असांजी छुरी हेठां ज़रूरु ईंदो। पर मां उन्हनि जो मौत अॼु ॾिसण थो चाहियां। अॼु हिते वेही सुभाणे जो इंतज़ारु नथो करे सघां। जिन मुंहिंजे पीउ खे तड़पाए मारियो, जिन मुंहिंजे मासूम भेण जो गलो वक़्त खां अॻु कटे छॾियो, जिन मिठल खान जहिड़े शीरीअ मुड़ुस खे विच रस्ते ते नेतो करे कोई पिटो कयो, मां हिते वेही उन्हनि जे मौत जो इंतज़ारु कयां। न मूसा खान जी हवेली खे बर्बाद करे छॾींदुसि। रत जा गोड़ा हरवाईंदुसि मूसा खान खे, रत जा गोड़ा हरवाईंदुसि। रुस्तम, मुंहिंजी दिलि थी चए त तूं मूसा खान जे अंजाम खे जल्द ॾिसंदे, पंहिंजे अखियुनि सां जल्द ॾिसंदे। कॾहिं महमूद, कॾहिं आख़िर कॾहिं मूसा खान जो मां इहो अंजाम ॾिसंदुसि। हिन सीने में बाहि भड़का नहीं रही है महमूद, हिन सीने में बाहि भड़का नहीं रही है। जेसी ताईं मूसा खान जे पूरे खानदान खे मारे उन्हनि जे क़ब्र जी मिट्टी मां मूसा खान जे मथे में न विझंदुसि, तेसि ताईं हिन दिलि जी बाहि थधी न थींदी। हिन दिलि जी बाहि थधी महमूद न थींदी। रुस्तम, तुंहिंजे उन आवाज़ सां जेको ज़ख़्म कमाल खान खे पतो आहे, उहो ज़ख़्म मूसा खान जूं अखियूं वालियूं ज़रूर कंदो। भुल आहे तुंहिंजी महमूद, भुल आहे। मूसा खान जूं अखियूं वालियूं तॾहिं थींदियूं जॾहिं मूसा खान जे पुट कमाल जे लाश खे गबा करे मूसा खान जे अॻियां फिटो कंदासीं। तॾहिं को हिकु गोड़ो मूसा खान जहिड़े पत्थर दिल इंसान जे आख़िर में ईंदो। न त मूसा खान रोअण वारा मज़ा न आहे, पर हू ग़रीब ऐं मिस्कीन माण्हुनि खे रोअण वारनि मज़ा आहे। ऐं मूं बि इहो वचन करे छॾियो आहे त जेसि ताईं हिन पत्थर दिल इंसान जे अखियुनि मां रत जा ॻोढ़ा न वाहींदुसि, तेसि ताईं सुकून सां न वेंदुसि, सुकून सां कोन वेंदुसि।
अबा ओ मुंहिंजा पुट हाणे हितां निकिरी शहर हलूं। अदा अदा अकमल खां पोइ ज़ालिम तोखे बि ज़िंदा कोन छॾींदा। अदा मां तोखे ॿाहूं थी ॿधां, अदा हितां निकिरी हलो, अदा हितां निकिरी हलो। बस कयो हाणे सुॾकणे पिटण कुछ भी ना है जो कमाल खान के, कुछ भी ना है जो कमाल खान के। कमाल खान तो शींह है शींह, एक मामू दे कुत्ते रोंड ॾेई विया, ॿियो कुछ भी ना है जो कमाल खान के। अबू अदा के बंदूक लगी आहे, बंदूक। इहा त रब जी मेहरबानी थी जो अदा बची वियो। पुट पर हर चकर त रब मेहरबान कोन थींदो न। अम्मा अम्मा ही मामूली ज़ख़्म आहे, मामूली, ऐं तव्हां इन लाइ सॼो घर खणी मथे ते खयो आहे। अदा हाणे हीअ मौत वारी रांदि असां नथा ॾिसी सघूं। असांजा दुश्मन मारींदा त असांखे, मौत मिलंदी त मूंखे, तव्हांखे कुझु कोन थींदो, पोइ तव्हां छो एॾियूं दिलि शिकस्ता थी विया? पुट जॾहिं औलाद खे ज़ख़्म रसंदो आहे न त कंहिं माउ जी दिलि खां पुछ त उन जो दर्द छा थींदो आहे। कमाल खान जहिड़ो तुंहिंजो पुट आहे तहिड़ो मुंहिंजो बि आहे। जेको तुंहिंजे दिलि में दर्द आहे उहो दर्द हिन दिलि खे बि रसियो आहे, पर मां तव्हां वांगुरु रोई पिटे सॼे जहान खे ॿुधाइण कोन थो चाहियां। बाबा जेकॾहिं तव्हांखे औलाद जी जुदाईअ जो ग़म थिए हा त तव्हां पंहिंजी औलाद खे कॾहिं बि मौत जे मुंहं में न घुरायो हा। पर बाबा तव्हां संगदिल आहियो, संगदिल। न मुंहिंजी धीअ न, मां एॾो बि संगदिल न आहियां। जेकॾहिं कमाल खान तव्हांखे शहर वठी वञणु चाहे थो त मां राज़ी आहियां। मां तव्हांखे ऐं कमाल खान खे कॾहिं बि कोन रोकींदुसि। जेकॾहिं मुंहिंजो लाश बिना कफन ऐं हौसले जे हिते पियल हुजे ऐं कमाल खान हिते न अचे त बि मुंहिंजी धीअ, मां हुन ते मयार कोन ॾींदुसि, हुन ते मयार कोन ॾींदुसि। बाबा बाबा तव्हां बि औरतुनि जी ॻाल्हियुनि में अची अलाए छा मां छा पिया चओ।